जय झूलेलाल दोस्तों। ॾियारी सुख सां थी वई, पूजा सुठे सां कईसीं असां। पर उन पूजा खां पोइ सामग्रीअ जो छा करिणो आहे अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि हिक हिक शइ जे लाइ। त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसजो, ॾाढो इंट्रेस्टिंग वीडियो आहे और कम जो वीडियो आहे, त एंड ताईं ज़रूरु ॾिसजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उन खां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त वीडियो शुरू था कयूं पिया। दोस्तों, ॾियारीअ जी पूॼा कीअं कजे उन जो मां वीडियो पहिरियों विधो हो, कहिड़ी कहिड़ी सामग्रीअ जो असांखे इस्तेमालु करिणो आहे। पर हाणे अॼु वारे वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदसि त पूॼा थी वञण खां पोइ इन सामग्रीअ जो छा करिणो आहे। 3 ॾींहं असां ॿारींदा आहियूं अखंड जोत, त इहा अखंड जोत चौथे ॾींहं ताईं जेसि ताईं ॿरे तेसि ताईं असां सामग्री खे हथु न लॻाईंदासीं। जीअं जोत विसामंदी उन खां पोइ ई असां हटरियूं, ॾीआ सभु खणंदासीं। त लॻभॻि सुबुह ताईं इहो ॾीओ विसामी वेंदो आहे। उन खां पोइ असां कलश खणंदासीं। कलश जो जेको नारियल आहे उहो टोड़े करे प्रसाद जे रूप में सभु खणंदा, और कलश जो जेको जल आहे घर खे छंडो हणणो आहे, बाक़ी बचल जल जेको आहे असां नलके ते विझी छॾींदासीं। इन खां पोइ हटरियुनि में जेको बि सामान आहे जीअं लाई, मितेरो, गुल, इहे सभु शयूं जेके आहिनि असां परवान कंदासीं दरिया में, जिते मच्छियूं और ॿिया जीव जंतु खाई वेंदा उनखे। सिक्का जेके असां खीर सां पूॼा कई हुईसीं उन्हनि खे असांखे धोई करे रखिणो आहे वापसि, और ॿिए साल वापसि इन जी पूॼा थींदी आहे। त इनखे साफ़ करे धोई मां इन दॿीअ में रखंदी आहियां। हाणे अचे थी वारी हटरियुनि जी। हटरी मुंहिंजियूं डेकोरेट कयल हूंदियूं आहिनि, जेके मां हर साल वापसि रिपीट कंदी आहियां। चङी तरह डेकोरेट कयल हटरियूं असां साल बि साल यूज़ करे सघंदा आहियूं। ॾिसंदव त मुंहिंजे अॻे साल वारे वीडियो में बि मां इन्हनि ई हटरियुनि जो इस्तेमालु कयो आहे। मां कोशिशि कंदी आहियां त हटरियूं फिटी न कजनि, छाकाणि मां इन्हनि खे चङी तरह डेकोरेट करे रखंदी आहियां। पर काफ़ी माण्हू ईअं कंदा आहिनि, जीअं हटरियुनि जी पूॼा थी वञे त उन्हनि खे फिटी करे छॾींदा आहिनि, जेको ॾाढो दुखदायक हूंदो आहे। इहो नज़ारो ॾिसी करे मन खे ॾाढो दुख थिए थो पियो। इन करे अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि त असां हटरियुनि जो परवान कीअं कयूं, या त तव्हां इनखे वञी दरिया में परवान कयो। पर काफ़ी जॻहियुनि ते दरिया कान्हे का, त इहो असां घर में बि विसर्जन करे सघंदा आहियूं, छाकाणि त इहे जेके हटरियूं आहिनि इहे ठहियल हूंदियूं आहिनि चीकी मिटी ऐं छेणे जूं, जेके बाण तौर याने फर्टिलाइज़र थी करे प्लांट्स लाइ याने ॿूटनि लाइ कमु अचनि थियूं। त हिन में कंहिं बि केमिकल जो इस्तेमालु कयल न हूंदो आहे। इहे हटरियूं कीअं ठाहिजनि इन जो बि मां वीडियो पहिरियों ई अपलोड कयो आहे। त इहे हटरियूं जेके आहिनि असां घर में ई विसर्जन करे सघंदा आहियूं। हिकु बासण खणिजे, उन में पाणी विझी हटरी विझी छॾिजे। इहा हटरी जेका आहे लॻभॻि 20 खां 25 मिंटनि में पूरी ॻरी वेंदी आहे। इनखे चङी तरह पाणीअ में भरे रखिणो आहे असांखे। साॻी मां ॿिए पॉट में बि ॿी हटरी विझी रही आहियां। जीअं मां ॿुधायो हिन में कंहिं बि केमिकल जो इस्तेमालु न कयल आहे, त इहा फटाफट ॻरी वेंदी आहे। ॾिसो, लॻभॻि 5 मिंट थिया आहिनि मूंखे हिन हटरीअ खे पाणीअ में विधे। 5 मिंटे में इहे लकड़ियूं आसानीअ सां ॿाहिरि निकिरी ईंदियूं। जाम ॼणनि खे मन में हूंदो आहे असां हटरी टोड़े करे कीअं पाणीअ में विझूं, त असांखे टोड़ण जी बि ज़रूरत न आहे। इनखे सिधो तव्हां पाणीअ में विझो और ईज़ीली इहे लकड़ियूं बि निकिरी वेंदियूं। वरी इन जो मथियों पासो विझी रखंदासीं त थोरी देरि में उहो बि निकिरी वेंदो। पाणीअ में विझण सां इहे फटाफट भुरण चालू थींदियूं आहिनि। ॾिसो, धीरे धीरे पाणी जीअं जीअं एब्ज़ॉर्ब थींदो वेंदो और इहे भुरण चालू थी वेंदियूं। असांखे कुझु करण जी ज़रूरत न आहे। लॻभॻि इनखे 20 खां 25 मिंट लॻंदा भुरण में। हे तव्हांखे ॾेखारिणो आहे, इन करे मां विच विच में हथु लॻाए रही आहियां। अदरवाइज़ तव्हां विझी करे इनखे छॾे ॾियो। अधु कलाक खां पोइ इन मां मथियों पाणी कढो और उनखे खणी करे असां ॿूटनि में विझी सघंदा आहियूं। ॾिसो, सॼी हटरी बिल्कुलु ॻरी वई आहे और इहे लकड़ियूं बि ॾिसो मथे पासे मां ईज़ीली निकिरी रहियूं आहिनि। अञा 5 मिंट ॿिया इनखे रखंदमि मां, पोइ इन जो मथियों पाणी कढी करे बाक़ी जेका मटी हूंदी उहा असां गमले में विझंदासीं। ॾिसो, हटरी कीअं भुरी चीकी मिटीअ वांगुरु थी वई आहे। बाक़ी जेके सॼा पीस आहिनि उहे पाणे ई ॻरी वेंदा।
साॻे ई नमूने हीअ ॿी हटरी बि जीअं ॻरी वेंदी तीअं मां इहा बि इन गमले में विझंदसि। ॾिसो इहा ॻरी वई आहे। साॻा ई 20 खां 25 मिंट ई हिनखे लॻा ॻरण में। मथियो पाणी हारे करे, चाहियो त उहो तव्हां ॿियनि वणनि में बि विझी सघंदा आहियो उहो पाणी। गमले में मटी विझी करे हाणे हिन में असां विझंदासीं ॿूटो। उन खां पहिरियों इन में थोरी सी चिकी मिटी विझणी आहे। चिकी मिटी विझी करे काओ बि ॿूटो तव्हांखे जेको बि खपे, मनी प्लांट थियो, तुलसी, काओ बि ॿूटो हिन में विझंदासीं असां। अहिड़े नमूने हिकु नओं ॿूटो लॻाए सघूं था बिना हटरियुनि जे अपमान करण जे। असां उन्हनि खे घर में विसर्जन करे सघूं था पिया। अगरि तव्हांखे इहो सभु विसर्जन न करिणो आहे, मीन्स ॻाढ़िणो न आहे हटरीअ खे, त तव्हां इन जी जॻह ते स्टील जूं हटरियूं बि इस्तेमालु करे सघंदा। सालनि जा साल उहा हटरी हलंदी और असां उनखे रस्तनि ते बि न फिटी कंदासीं। ऐं अगरि मटीअ जी तव्हांखे इस्तेमालु करणी आहे त जीअं मां ॾेखारियो तव्हांखे डेकोरेशन करे तव्हां उनखे 4-5 साल असां हलाए सघंदा आहियूं। हटरीअ जी पूॼा करणी आहे, उनखे साफ़ करे ढके करे वापसि रखिणो आहे और वरी ॿिए साल वापसि उनखे इस्तेमालु कंदासीं। पुटरो यानी लक्ष्मी माता जो घर जेको असां भित ते हणंदा आहियूं या भित ते छपींदा आहियूं, छपियल आहे त उनखे साफ़ करे छॾिजे। और पेपर ते आहे त मां हिनखे 7 खां 8 महीना जेसिताईं इहो सॼो हूंदो आहे तेसिताईं मां हिनखे रहणु ॾींदी आहियां। हिकु दफ़ो ख़राबु थी वेंदो या फाटी पवंदो आहे त पोइ लाहींदी आहियां हिनखे। आशा कयां थी त तव्हांखे मुंहिंजो वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो, त पंहिंजे माइटनि और दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो और मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त वीडियो कीअं आहे। जय झूलेलाल। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।